अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज एक नई वीडियो से तव्हां शामिल थिया आहियूं। दोस्तों उम्मीद तव्हांखे ही वीडियो तमाम घणी पसंद ईंदी। दोस्तों असां सिंध जो मशहूर सूफ़ी रागी सोडल फ़कीर लिगारी जैसे सूफ़ी संगीत की दुनिया में वही मक़बूलियत हासिल है। सोडल फ़कीर जो जन्म 1959 में तालके मोरे के गोठ लिगारी बिंजाण में थियो। संदस ख़ानदान जो असल ताल्लुक़ दादोल ज़िले के गोठ चाकरकोट से हो, जिता उहे मोरे में रिहाइश पज़ीर थिया। संदस ॾाॾो मोहम्मद हुसैन लिगारी ऐं वलद अली बख्श लिगारी पूर्ण सूफ़ी राग सां वाबस्ता हुआ। दरगाहनि ते महफ़िलूं मचाईंदा हुआ। पलाणी दे पिरण खे बीठे ॾिठाऊं, उन्हनि अखियुनि खे आऊं कहिड़ा कजल पाया। हिन राग जी तरबियत पंहिंजे वालिद खां वरिती। 20 सालनि जी उमिरि में सूफ़ी कलाम ॻाइणु शुरू कयो। हिन शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सचल सरमस्त, बाबा बुल्ले शाह, राशिद मोराई ऐं ॿिनि सूफ़ी शाइरनि जा कलाम निराले अंदाज़ में पेश कया। माका स्टूडियो पारां संदसि 12 खां 13 कैस्टूं रिलीज़ थियूं, जेके अवाम में काफ़ी मक़बूल थियूं। सोडल फ़कीर लिगारी एक तमाम सूफ़ी फ़नकार बेहतरीन फ़नकार हो। हुन पंहिंजे आवाज़ के जादू से अवाम के तमाम घणी पज़ीराई ॾिनी ऐं संदसि आवाज़ तमाम घणो मशहूर हो। दोस्तों सोडल फ़कीर लिगारी के सूफ़ी सकाफ़त तमाम घणी पसंद कंदी हुई। सूफ़ी कलाम उनजा तमाम घणा मशहूर थिया। हुन कलामनि ज़रिए तमाम घणी पज़ीराई हासिल कई ऐं संदसि झरझंग गोठ ऐं हर हंध में हुनखे तमाम घणी गाननि जी पज़ीराई मिली। हुन सूफ़ी कलाम में मशहूर कलाम आहे सरतियूं ॾियोम सलाह। दोस्तों इन कलाम भी तमाम घणी मोट माणी ऐं हुन खां पोइ हिन जेको कलाम गायो, ॿियो जेको कलाम गायो दोस्तों उहो हो पुछ वणनि खां सूर पखियुनि जा। इहो बि तमामु घणो मक़बूल थियो। इन बि अवाम में तमामु घणी पज़ीराई हासिल कई। संदसि ॻायल कलाम अॼु ताईं दुनिया में ऐं पूरे पाकिस्तान में जुंझारनि था, छो जो हिन जो कलाम तमामु घणा मशहूर थिया। हिन खां अलावा हिकिड़ो ॿियो कलाम जेको हिन जो मशहूर थियो, छवणन खां सूर पखियुनि जा जेवरिया के न बाहिर हिन दिल जा यार हज़ार कयम। इहो भी तमामु घणो मशहूर थियो। दोस्तों सोडल फ़कीर लिगारी साहब तमामु प्यारे आवाज़ ऐं सूफ़ी राग जो बादशाह सॼो वेंदो। संदसि आवाज़ में एतिरी त मिठास होसि जो हर माण्हू जेको ॿुधंदो हो त मदहोश थी वेंदो। सूफ़ी रागी हिन खे तमामु घणा पसंदि कंदा हुआ। हिन केतिरा ई कलाम गाया, पर हिन दिल जा यार ओ हज़ार कयम, हिन दिल जा यार हज़ार कयम, को किथे रहियो, को किथे रहियो। सोडल फ़कीर लिगारी तमामु घणनि ॾुखनि में ज़िंदगी गुज़ारी। खेसि सकाफ़त खानते वारनि बि सोडल फ़कीर ख़ान लिगारी साहब जी माली मदद न कई। संदसि माली मदद कई पर तमामु घणी घटि कई। संदसि पुट भी उन मुश्किलात शिकार करे संदसि हयाती में ही लाडाणो करे वियो। संदसि पुट जे ॾुख में तमामु घणो परेशान रहियो ऐं संदसि रोईंदो रहियो। हिकु त इंसान जे मथां माली मुश्किलातूं हूंदियूं आहिनि, ॿियो संदसि पुट जे विछोड़े सोडल फ़कीर लिगारी खे दर्द भरे दुनिया करे छॾी ऐं संदसि ॾुख सॼी ज़िंदगी में ॻोढ़ा ॻाड़ींदे रहंदो रहियो। संदसि नौजवान पुट जे विछोड़े संदसि अखियूं रोईंदियूं रहियूं। संदसि पुट खे यादि कंदे उहो हमेशह लाइ रोंदो रहियो ऐं खेसि सकाफ़त खानते वारनि संदसि माली मदद न कई। लोग सुतो नंढो करे हू आधी रातूं ॾन अला पखियड़नि कॾां सुम्ही सुख न माणियो। फ़कीर लिगारी हिन तमामु घणा ॾुख ॾिठा, तमामु घणियूं तकलीफ़ूं सठियूं। संदसि कोरोना वायरस जी वबा दौरान
अराग जी महफ़िलूं बंदि थियण सां संदसि मयाशी हालत शदीद मुतासिर थी। फ़क़ा कशी ताईं जो मुज़ाहरो करणो पियो। हुन खां अलावा ओ नक्श सीने में मुलाकात आहे यारन जी अञा। हिन जहिड़े हेपाटाइटिस ऐं शुगर जी बीमारी सां डिघो वक़्त ताईं जिदोजहद कई, जंहिंजो इलाज नवाब शाह जे अस्पताल में जारी हूंदे वफ़ात थी। संदसि वफ़ात ते सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, ग़ुलाम मुर्तज़ा जतोई ॿिनि सियासी ऐं सक़ाफ़ती अॻवान ॾुख जो इज़हार कयो। खेसि ॻोठ लिगारी बिजाणी जे क़ब्रिस्तान में दफ़न कयो वियो, जिथे संदसि मढ़ ते वॾी तादाद में माण्हू शिरकत कई। सुडल फ़क़ीर जी आवाज़ खे निरालो करार ॾिनो वियो आहे। हिन सूफ़ी कलाम खे अवाम ताईं पहुचाइण में उहो अहम किरदारु अदा कयो। सिंध जे सक़ाफ़ती वारसे खे महफ़ूज़ करण लाइ संदसि काविशूं क़ाबिल क़बूल आहिनि। उमीद त तव्हांखे हीअ वीडियो तमामु घणी पसंदि ईंदी। उस्ताद सुडल फ़क़ीर लिगारी साहिब जी। सुडल फ़क़ीर लिगारी न रुगो हिकु रागी पर सुफ़ियाना सक़ाफ़त जो सफ़ीर हो। फ़न ऐं सादगी वारी शख़्सियत खे सिंध जी आवाम हमेशह यादि रखे। दोस्तो सुडल फ़क़ीर तमामु घणो ॾुख में रहियो ऐं संदसि पुट जी वफ़ात खां पोइ हू अञा बि घणो मुश्किलातुनि में पइजी वियो। दोस्तो हीअ आहे उस्ताद सुडल फ़क़ीर लिगारी साहिब जी वफ़ात जी कहाणी ऐं हिन पंहिंजी सिंध सां तमामु घणी वफ़ा कई। ऐं हिन दोस्तो जेको आहे मक़बूलियत हुई, पर संदसि हिन फ़ानी दुनिया खां 17 जुलाई 2024 ते नवाब शाह जे हिकु अस्पताल में लाॾाणो कयो। दोस्तो मां थोराईंदो आहियां भाउ अब्दुल अज़ीज़ चाचड़ साहिब जो, जेके असांखे कमेंट में राय ज़रूरु ॾींदा आहिनि। साईं कामरान जानी भाउ ऐं साईं सफ़िया मुगाणो ऐं संदसि ॿिया जेके दोस्त असांजा आहिनि, उहे जेके असांखे राय ॾींदा आहिनि, मां उनजो शुक्रगुज़ार आहियां। दोस्तो हीअ वीडियो भाऊ दीदार इंदबा असांजो ॾिसंदड़ आहे, असांखे पंहिंजी राय खां आगाह कंदा आहिनि। जेके बि दोस्त असांजी वीडियो खे ॾिसंदा आहिनि त असांखे राय खां आगाह कंदा। दोस्तो अगरि हीअ तव्हांखे वीडियो पसंदि अचे त पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा, पंहिंजे भाउ नेक मोहम्मद ऐं सिंधी म्यूज़िक स्टेशन खे इजाज़त ॾींदा। ज़िंदगी रही त इंशाअल्लाह अॻे वीडियो में गॾु।